हैदराबाद में खबर ॾींदा हालो त हैदराबाद पुलिस ॿिनि धारदार मुक़ाबलनि दौरान 2 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त केंट थाणे जे हद डिफेंस पार्क वेझो मुक़ाबले में फरहान कुरैशी नाले जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ही कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।